औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु असीं सिंधीअ जी ग्रामर यानी व्याकरण पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां असां इहो सम्झंदासीं त व्याकरण यानी ग्रामर छा आहे। व्याकरण जी लफ़्ज़ी माना आहे त ॿोलीअ जा क़ाइदा, ऐं व्याकरण जी वस्फ़ आहे त व्याकरण यानी ग्रामर असांखे ॿोलीअ जा क़ाइदा ऐं क़ानून सेखारींदी आहे। मिसाल जी ॻाल्हि, थो मां स्कूल वञा, इहो जुमिलो ग़लति आहे। इन खे ग्रामर मूजिबि सही कंदासीं त मां स्कूल वञा थो थींदो। ऐं उनखां पोइ आहे अखर। कंहिं बि ॿोली जी हर हिकु निशानीअ खे अखर चइबो आहे, या सिंधी ॿोलीअ जी हर हिकु निशानीअ खे अखर चइबो आहे। मिसाल जी ॻाल्हि, अलिफ, बे, ये वग़ैरह वग़ैरह, यानी अलिफ खां ये ताईं जेके बि अची विया उहे सभु अखर जा मिसाल आहिनि। पोइ आहे असां वटि लफ़्ज़। अखर पाण में मिली करे या माना का बि माना ॾेखारींदा आहिनि त उन खे लफ़्ज़ चइबो आहे, यानी अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिंमां का बि माना निकिरे उन खे लफ़्ज़ चइबो आहे। मिसाल जी ॻाल्हि, मां, तूं, स्कूल, किताब वग़ैरह वग़ैरह। पोइ आहे असां वटि जुमिलो। लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिंमां मुकमल माना निकिरे, यानी जंहिंमां मुकमल माना निकिरे, अणपूरी खुटल माना न निकिरे, उनखे जुमिलो चइबो आहे। मिसाल जी ॻाल्हि त मां स्कूल वञा थो, हूअ सबक़ु पढ़े थी, अकबर ॿनीअ ते वञे थो वग़ैरह वग़ैरह।